तो दोस्तों सिस्टम की शुरुआत थी चुकी है। राजस्थान पंजाब उत्तर सिंध कुछ इलाइक़नि में असांखे बरसात जा जेके इतला मिलिया आहिनि, मिट्टी जो तूफ़ान कुछ इलाइक़नि में हल्की, कुछ इलाइक़नि में दरमियानी, कुछ इलाइक़नि में तेज़ बरसात पई है। लाहौर पंजाब के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, उनखां पोइ राजस्थान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। अगर ॻाल्हि कयूं तो सिर्फ़ उत्तर सिंध जे कुछ इलाइक़नि में कुछ ककर दाख़िल थिया, जंहिंमें कुछ इलाइक़नि में असांखे बरसात जा इतला मिलिया आहिनि। तो ये सिस्टम जो है सर्कुलेशन है, उनका मगरबी सिस्टम है। हर वीडियो में चवंदो पिया अचा मॉनसून ना है, प्री मॉनसून अञा परे है। तो मॉनसून जी जवानी है, जेके मतलब वॾा सिस्टम था अचन, 3 ॾींहं 4 ॾींहं लगातार झोड़ो होंदो आहे, उहो सिस्टम जेके आहिनि उहा बि अञा परे ॻाल्हि आहे। छो तो उहो जुलाई ऐं अगस्त में थियनि था, उहे सिस्टम था अचनि। त मॉनसून अञा काफ़ी टाइम पियो आहे मॉनसून में। ही प्री मॉनसून बि न आहे, मॉनसून बि न आहे, ठीकु है। ही हिकु सर्कुलेशन ठही आहे राजस्थान ऐं पंजाब में, उनजा असरात आहिनि। ऐं ॿियो हिकु मगरबी सिस्टम आहे। तो सिस्टम सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बरसातूं वसाईंदो। हाणे वधीक ॾिसूं तव्हां सिंध वासियुनि जा नसीब। हिकु हूंदो आहे नसीब जी ॻाल्हि। हाणे ॾिसो हिन पासे सर्कुलेशन ठही आहे, मगरबी सिस्टम आहे, त हिन पासे वरी हिकु हाई प्रेशर ठहियो आहे, जंहिं सबबु ॾखण बलोचिस्तान ऐं ॾखण सिंध में जेके आहिनि बरसातूं घटि थी सघनि थियूं हिन सिस्टम मां। वधीक वसाइण वारो मुंहिंजो रब पाक जी ज़ात आहे। अगरि चाहे त पूरी सिंध ऐं बलोचिस्तान में बरसातूं वसाए सघे थो। बहरहाल जेका इम्कान आहिनि उहे तव्हांखे ॿुधायां थो। तो इम्कान सिर्फ़ उत्तर विचोली ऐं ओभर सिंध ऐं ओलह सिंध, दादू ऐं नवाबशाह सांगड़, उनखां पोइ खैरपुर, जेकबाबाद, कंदकोट, सखर, लाड़काना, इन इलाइक़नि में ज़बरदस्त इम्कान आहिनि। उनखां पोइ अगरि ॻाल्हि कयूं ओभर सिंध, अछड़ो थर ऐं थरपारकर, उमरकोट, मीरपुर खां, इन इलाइक़नि में बि सुठा इम्कान मौजूदु आहिनि। बाक़ी उनखां पोइ कुझु ककर जेके आहिनि हैदराबाद, नूरीबाद में बि ठही सघनि था। बहरहाल साहिली पट्टी, कराची, बद्दीनठा, सजावट, इन इलाइक़नि में कुझु इम्कान घटि नज़र अचनि पिया। ऐं ॾखण बलोचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में बहरहाल तॾहिं बि नाउमीद न थियो। अगरि हिकु ज़बरदस्त हिकिड़ो स्टोरम ठही वियो, छो त हिकु मगरबी सिस्टम आहे, हेॾा सर्कुलेशन आहे, राजस्थान में ककर ठहनि पिया। इहे ॿई ककर अगरि पाण में गॾिजी विया त पूरी सिंध खे पाण में कवर करे सघनि था ऐं पूरी सिंध में कवर करे सघनि था, पूरी सिंध में बरसातूं वसाए सघनि था। पोइ किथे हल्की, किथे दरमियानी, उहो त नसीब जी ॻाल्हि आहे। उहा त मुंहिंजे रब पाक जी ज़ात ॼाणे थी त कहिड़े इलाइक़नि में वधीक वसंदी, कहिड़े इलाइक़नि में घटि वसंदी। बहरहाल इम्कान जेके आहिनि अॼु खां 4 जून ताईं मौजूदु आहिनि सिंध, बलोचिस्तान, राजस्थान, गुजरात, पंजाब में। वधीक ॾिसूं सिंध वासियुनि जा नसीब ऐं उमेदु आहे त हिन सिस्टम मां थरपारकर, अछड़ो थर, उत्तर सिंध जे काफ़ी इलाइक़नि में सुठा वसकारा थींदा। कुझु विचोली सिंध जे बि इलाइक़नि में बरसाति थींदी। ॾखण सिंध में बि ॾिसूं बरसाति वसे थी या न, इम्कान त नज़र न पिया अचनि। पर अलाह साईं वॾो आहे, तव्हां दुआ करे छॾियो। मुंहिंजी बि दुआ आहे त रहमत जा वसकारा वसनि, जंहिं मां असांजे फसलनि खे फ़ाइदो मिले। मौसम आहे, वधीक इन में का बि तब्दीली आई त इनशाला तव्हां सां गॾु हूंदसि। ऐं तव्हांखे बि हिकिड़ो अर्ज़ु आहे त अगरि तव्हां नया आहियो असांजे हिन पेज में, त महिरबानी करे असांजे हिन पेज खे फॉलो कयो। हीउ जेको मुंहिंजो पेज आहे वक़ार अली व्लॉग, हिन में तव्हांखे मौसम जे बारे में मालूमात ॾींदो आहियां। ऐं गर्मी जी हिकिड़ी लहर पई अचे, जेका गर्मी जी लहर हुई हिन खां कुझु वधीक आहे, उहा जून जे ॿिए हफ़्ते में आहे। उनजी रिपोर्ट तव्हां भाइरनि खे वक़्तु ब वक़्तु ॾींदा रहंदासीं। त मौसम आहे, हिन में का बि तब्दीली थई त इनशाला तव्हां सां गॾु हूंदासीं। महिरबानी करो।